सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बाहि जा वाक़िआ। 13 घर सड़ी विया। मातली भरिसां ॻोठ सोनो ख़ान सोलंगी में बिजली जी तार घरनि ते किरी पई। 3 घर अल तल समेत सड़ी राख थी विया। इतला ते फायर ब्रिगेड गाड़ी पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। मनहड़ो भरिसां ॻोठ रमज़ान भट्टीअ में बाहि जे नतीजे में 8 कचा घर सड़ी विया। घरनि में रखियल अनाज ऐं हंध बिस्तरनि सूधो समूरो सामान सड़ी राख। मुतासिरनि जो चवणु आहे त अणॼातल जवाबदारनि संदन घर खे बाहि ॾिनी आहे। मामले जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। मोरे भरिसां ॻोठ मीर मोहम्मद लाशारी चुल्ह जी चिणग मां बाहि भड़की पई। 2 पौरितुनि जा घर अल तल सड़ी राख थी विया। बाहि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। सरकार ऐं सरहदी वारनि खे साह ठाहे जी अपील। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।